वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त असांखे मुल्क साफ़ ऐं सुथरो बणाइणो आहे। क्लीन एंड ग्रीन पाकिस्तान मौजूदा हुकूमत जो विजन आहे। गंदगी पखड़ींदड़नि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। नारायण में वज़ीर आज़म इमरान खान टाइगर फोर्स खे ख़िताब कंदे चयो त नारायण तमामु घणा ॿूटा पोखण ते ख़ुशी थी आहे। अॻ में हिते अचण सां रुॻो वण वढियल नज़र ईंदा हुआ, हाणे हर तरफ़ ॿूटा ई ॿूटा आहिनि। इमरान खान चयो त कागान जहिड़े ख़ूबसूरत वादी दुनिया में किथे बि नाहे। पहिरीं माण्हू तफ़रीह लाइ स्विट्ज़रलैंड जो रुख़ कंदा हुआ, हाणे पाकिस्तान बि ईंदा आहिनि। हुन चयो त असांजे बुज़ुर्गनि मुल्क सां इंसाफ़ नाहे कयो। बुज़ुर्गनि वणनि जी सार न लधी। ईंदड़ नसल क्लीन एंड ग्रीन पाकिस्तान ते असांजी थोराई थी रहंदी। वज़ीर आज़म चयो त माज़ी में ॿूटा पोखण बदिरां ॿेलनि जी वाढी करे तबाही कई वई। माहौलियाती गंदगी पखड़ींदड़नि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। सियाहत खे हथी ॾियणु वॾो चैलेंज आहे। इमरान खान चयो त पाकिस्तान में सियाहत तेज़ी सां अॻिते वधी रही आहे। सियाहत सां रोज़गार जा मौक़िया पैदा थींदा। असांखे मुल्क साफ़ ऐं सुथरो बणाइणो आहे।